अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ईद सां गॾोगॾु तव्हांजे लाइ हिकु वॾी ईदी। टिनि वॾनि सियारनि जूं नज़रूं तव्हांजे सितारनि ते पइजी रहियूं आहिनि, जंहिं सबबु दौलत जी बारिश थींदी नज़र अची रही आहे ऐं इहो 30 जून ताईं जारी रहंदो। हलो त हली ॾिसूं सियारा तव्हां ते कहिड़ो असरु विझी रहिया आहिनि। नाज़रीन, ॿिए हिसे जा 3 सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। कैंसर, सरतान, कर्क राशि टिनी सियारनि जी नज़र तव्हांजे पहिरें हाउस में पइजी रही आहे। एनर्जी ऐं ख़ुशूसियात जे घर में पवणु काफ़ी कुझु बदिले छॾींदो, पर यादि रखो, जॉब जे हवाले सां थोरो डिप्रेशन जो शिकार थींदा। कंहिं ते बि अंधो एतमाद न कजो। अंधो एतमाद करणु मतिलबु पंहिंजे पेर ते कुहाड़ी मारण जे बराबरि हूंदो। वॾो धोखो मिली सघे थो। पंहिंजा सीक्रेट जॉब ऐं कारोबार जे हवाले सां शेयर न करणा आहिनि, न त नुक़सानु साबित थींदो। तव्हांजा दुश्मन अलर्ट आहिनि ऐं एक्टिवेट हूंदा, जिन खे थोरो कुझु ज़रूरत आहे तव्हांखे हेठि किराइणु या प्रमोशन डिले कराइण जी कोशिशि में आहिनि। जंहिं करे ग़लतीअ सां बि सीक्रेट ज़ाहिरु न कजो। ॿाहिरियों खाधो खाइण सां पेट जूं बीमारियूं थी सघनि थियूं, जंहिं करे जंक फूड खाइणु या ॿाहिरियूं शयुनि खाइण खां थोरो एहतियात कंदा। लियो, असद तव्हांजे पंजे घर में 3 सियारनि जी सती नज़र पवणु पंजो घर एजुकेशन जो आहे। तव्हांजी पढ़ाईअ जे घर में नुमाया फ़ाइदा मिलंदा। तइलीम मां फ़ाइदा मिलंदा। लर्निंग एबिलिटी वधंदी, मेमोराइज़ वधंदियूं, पावर मिलंदी। तइलीम ते ध्यानु ॾींदा। कंहिं कॉम्पिटिशन में हिसो वठंदा, उन में कामयाबी हासिलु कंदा। स्कॉलरशिप जो मिलणु या ॿाहिरि वञी पढ़णु चाहींदा, उन में कामयाबी हासिलु कंदा। सुठी यूनिवर्सिटीअ में एडमिशन मिलणु या तालीम में सुठियूं मार्कूं खणणु, बहितरीनु नतीजा हासिलु कंदे नज़र ईंदा। पंजे घर जो एक्टिवेट थियणु औलाद जे कंसीव करण जे प्रोसेस में तेज़ी ईंदी। औलाद खे ट्रैक ते आणणु बि मुमकिन थींदो। औलाद जो तव्हांजी ॻाल्हि ॿुधणु, ग़लति संगत मां ॿाहिरि अचणु, मुंशियात मां वापसि अचणु, औलाद बदतमीज़ी करणु बंदि कंदे नज़र ईंदो ऐं कुझु पैसो कमाए तव्हांजे घर ॾेई सपोर्ट कंदो। पंजो घर तव्हांजी अकुलाणी ताक़त वधाईंदो। सम्झ बुझ में पिणु इज़ाफ़ो थींदो। तव्हांजा फ़ैसिला टू द पॉइंट वैलिड थींदा। पंहिंजे फ़ैसिलनि जे बलबूते ते हर लिहाज़ खां भरपूर फ़ाइदा मिलंदा। तव्हांजे प्रेम प्यार जो घर बि पंजो घर आहे। जिन जा रिश्ता न ठहिया आहिनि, रिश्ता ठहंदे नज़र ईंदा। शादीअ जो योग ठही रहियो आहे। जेके लव लाइफ में आहिनि, उन्हनि जी बॉन्डिंग पार्टनर सां स्ट्रॉन्ग ठहंदी। माज़ीअ जा क्लैशिस भुलाईंदे हिकु सुठी ज़िंदगी पार्टनर सां गॾु स्टार्ट कंदा नज़र ईंदा। पैसनि जे हवाले सां कारोबार या जॉब में नुमाया तब्दीलियूं थींदियूं। 10 घर जो एक्टिवेट थियणु कैरियर ऐं कारोबार में सुठियूं ख़बरूं मिलंदियूं। सैलरी अलाउंस पिणु लॻंदो। हर लिहाज़ खां कैरियर जो सुख मिलंदे नज़र ईंदो। विर्गो, सुंबला हिननि जी क़िस्मत जो रिलीजियस जो घर एक्टिवेट थियणु क़िस्मत साथ ॾींदी। ॿियों घर कम्युनिकेशन सां जुड़ंदड़ कमु, जिते ॻाल्हाइण सां कमु आहे, भरपूर फ़ाइदा मिलंदा। टीचर, काउंसलर, एंकर या सियासत में मैनेजर जी पोस्ट, ड्रामा आर्टिस्ट, एडमिनिस्ट्रेशन, इन्हनि पोस्टनि वारनि खे सुठो पैसो मिलंदे नज़र अची रहियो आहे। ॿियों घर तव्हांजे धन दौलत, पैसो, बंगलो, गाॾी, बैंक बैलेंस जे मामलनि में सुठो इज़ाफ़ो थींदो। सभ खां वॾी ख़ुशख़बरी, गुरु जुपिटर क़िस्मत जे घर में। हीअ क़िस्मत खे चमकाईंदो। भाग जो झटको लॻंदो। तव्हांजी क़िस्मत अॻिते वधंदी नज़र ईंदी। क़िस्मत जो तव्हांजे फेवर में थियणु, कंहिं कोर्ट में को केस आहे, उन जो तव्हांजे हक़ में फ़ैसिलो थींदो। हर क़िस्म जे केसनि मां तव्हांखे ॿाहिरि कढणु ज़मीनी जाइदाद जे मामलनि में पिणु फ़ाइदो ॾींदो। तव्हांजे हर क़िस्म जे फ़ैसिलनि में कामयाबी, हर लिहाज़ खां इज़त, दौलत, शोहरत तरक़ी कंदे ॾिसंदा। सेटिस्फाई रहंदा, तेज़ीअ सां अॻिते वधंदा ऐं रस्ते जूं रुकावटूं परे हटी वेंदियूं। फैमिलीअ जी सुठी सपोर्ट, रिलेशन में स्ट्रॉन्ग बॉन्डिंग मिलंदी। फैमिलीअ सां गॾिजी घुमणु, सैर व तफ़रीह कंदे नज़र ईंदा। 3 सियारनि जी सती नज़र हुजण सां, 3 घर जो एक्टिवेट थियण सां भेनरुनि भाइरनि सां रिलेशन सुठो थींदो ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾिजी कारोबार कंदा, उन में पिणु सुठो मुनाफ़ो मिलंदो। उन खां अलावा ऑनलाइन बिज़नेस या IT जो कमु,
कॉल सेंटर ते कमु या डेटा एंट्री या यूट्यूब जो कमु करे रहिया आहियो त भरपूर पैसो कमाईंदे नज़र ईंदा।